हेलो संगत, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैर। हे साईं, मां हींअर टैक्सी में वेठो आहियां, वञा थो अबू धाबी एयरपोर्ट। उतां अॼु जी फ़्लाइट आहे तिबिलिसी, जेको गादी जो हंधु आहे जॉर्जिया जो। जॉर्जिया मुल्क आहे, नंढड़ो मुल्क आहे, ट्रांसकॉन्टिनेंटल मुल्क चई सघो था तव्हां। ऐं माना सम्झो त यूरोप में आहे, छो जो जेको यूराल माउंटेन रेंज आहे या कोकाफ रेंज आहे, उहो बेसिकली धार कंदो आहे एशिया ऐं यूरोप खे। सो उनजो कैपिटल सिटी तिबिलिसी आहे, उतां जी फ़्लाइट आहे। सो नेक्स्ट 10 डेज़ पाण उते हूंदासीं, तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। बाक़ी सभु ख़ैरु लॻो पियो आहे। ऐं जी पॉपुलेशन घटि आहे, एतिरी वधी न आहे, मुंहिंजे ख़्याल में घणी आहे, 40 लख हूंदी वधि में वधि, 40-50 लख आहे। 2-3 शहर वॾा अथसि, तुर्की जे ओभर ऐं उनजे उत्तर में रूस आहे, ऐं उनजे ओभर में जेको आहे अज़रबाईजान ऐं ओलह में तुर्की आहे, ॾखिण में आर्मीनिया, पोइ वरी ईरान थो अचे पियो। सो हे तव्हांजी अपडेट आहे। बाक़ी हे अबू धाबी जो एयरपोर्ट रोड आहे, उन तरफ़ पाण वञूं था पिया। तव्हां ॾिसो साईं, हे अर्बन जे देश जो हाल, ऐं जेको कुझु हुननि ठाहियो आहे बाक़ाइदे बहितरीनु ठाहियो अथऊं। असां त बसि ख़्वाब ई ॾिसी सघूं था त हे शइ मुमकिन थिए पाण वटि बि कॾहिं कंहिं ज़माने में। फ़र्क़ु इहो आहे जो कुझु सालनि जो फ़र्क़ु न आहे, न कुझु ॾहाकनि जो फ़र्क़ु आहे। सिंध लॻभॻि सम्झो त 100 साल पोइ आहे, इवन दुबई वारनि खां। दुबई, अबू धाबी या मिडल ईस्ट जा जेके कंट्रीज़ आहिनि, उन्हनि खां पाण 100 साल पोइ आहियूं। यूरोप सम्झो त 200 साल अॻिते आहे असांखां। जेको यूरोप में 200 साल अॻु में रिवोल्यूशन आयो, इंडस्ट्रियल रिवोल्यूशन, ऐं बेसिकली उहे मज़हब खां बाग़ी थिया। जेके मज़हब छा कंदो यूरोप में, ख़ासि तौर ते जो माण्हुनि खे यूज़ कंदो, इस्तेमालु कंदो, ऐं माण्हुनि जी बहितरी जे लाइ न, पर के कुझु माण्हुनि जे मफ़ाद लाइ कमु कंदो। तो सिंध बि उन दौर मां गुज़रे थी पई। मज़हब खां माण्हू ग़लति तशरीह जे करे बाग़ी पिया थियनि, छॾीनि था पिया, छो जो इन बुनियाद ते ई सिंधियुनि खे बेसिकली बेवकूफ़ बणायो वञे थो पियो, इस्तेमालु कयो थो वञे पियो। सो बहरहाल हे शइ मां चयो तव्हांखे अपडेट कयां। ही वीडियो आहे एयरपोर्ट रोड अबू धाबी, तव्हां बोर्ड ॾिसी सघो था। असांजी 3 बजे फ़्लाइट आहे। सो ठीकु आहे, पोइ वरी तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं जेको बि थियो। थैंक यू।